मेंबर शामिल कजे थी लखी गुलाम शाह मां। लखी गुलाम शाह में जेटी आहे तालके जे गुलाम शाह तरफां टाउन रुस्तम में मजलिस उमूमी इजलास थी गुज़रियो। इजलास जी सदारत पिणु इनाम लाइ मंगी कई। इजलास जा मेहमान ख़ास मौलाना साईं ताज मोहम्मद महर, JUI प्रेस सेक्रेटरी हाफिज रफ़ीक रहमान शर, JUI तालके लखी डिप्टी सेक्रेटरी हबीबुल्लाह मंगी, JUI UC फतेह टंडो डिप्टी सेक्रेटरी डॉक्टर अब्दुल गनी भयो ऐं तालके लखी JTI यूनिटन जे ज़िम्मेवारनि उहिदेदारनि वॾे अंग में शिरकत कई। इजलास में अॻुवाणनि तरबियत जी सिख्या ॾिनी। उन मौक़े ते JTI जे कारकुननि पिणु वॾे अंग में शिरकत कई। इजलास जो इख़्तिताम दुआए ख़ैर सां कयो वियो।